ऐं असली सेगमेंट कयूं था ही नासा वारनि जो। हिन में करणो छा आहे, ऐं हिन में मुंहिंजे ख़्याल सां कामरान तूं ईंदे हिन सेगमेंट में? हाँ हलिया। ऐं आउं चाहींदुसि त शाइक बि अचे हिन सेगमेंट में। शाइक हाणे चकर ईंदई, शिराज पोइ तूं ईंदे। हाँ तुफिल भाई तव्हां न, तव्हां चकर हणंदा। ही वॾो ख़तरनाक सेगमेंट आहे तुफिल भाउ। आउं तव्हांखे पाण पर्सनली हुन वारी ॻाल्हि कापी पियो करायां, तव्हां न अचिजो। अच्छा भाई सुन लो, अभी करना क्या है, इस पर आपको सर रखना है और 5 चक्कर लगाने हैं, ठीक है। 5 चक्कर के बाद आपको वहां से बॉल उठानी है, हिन में बॉल उछलाइणी है। लास्ट में जिसके ज्यादा बॉल्स होंगे वो ही विन करेगा। नासा केमिकल वारन जो सेगमेंट है, ठीक है। और 1 मिनट है आपके पास, ठीक है। तो साईं पेरी तव्हां अचो। हाँ बाल उतां खणणो है, होॾां उछलाइणो है। तव्हांखे इग्लू खाराईंदासीं, परवाह न कयो। हिन में विझणो है, उतां खणणो है, वरी हेॾां विझणो है। सही है साईं? अब बीज बजाजा बीज सही रेडी त चां कशमो मूंखे ॾेई छॾियो। घणा आहिनि? ओके ओके जी रेडी। पंहिंजे मुंह पे रांदि खेॾी आहे। रांदि जा के रूल्स हूंदा आहिनि, के रेगुलेशन हूंदा आहिनि। छोकरा करे ॾेखार कीअं करे ॾेखार। ही ऐं पकड़णो आहे। हाँ ईअं 5 चक्कर ईअं हणणा आहिनि। तव्हां त अहिड़ो घर में ई वेही खेॾिया। आ जाओ हीरो, तव्हां आख़िर में वरी कजो। सही आहे? ओके जी रेडी। ओके भाई घना थे 4। ओके जी आ जाओ। ए होश फरामोश तेरा होश कहाँ है, तुम्हें देखकर मुझे एक शेर याद आया है। ऐसे ही शादिया इजाजत तुझे शेर पढ़ाए करो भले आओ, मुझे थोड़ो शायरी खराब है। ए होश फरामोश तेरा होश कहाँ है, चो वाह हड्डी ही हड्डी है, गोश्त कहाँ है। चले जी रेडी।
ओके पक्का? हमारे यहां से थोड़ी सी हॉस्पिटल दूर है। दोस्त आपके साथ कोई आया है? अकेले आए हो दुनिया में? सही है जी। ओके जी, रेडी। पांच चक्कर लगाओ, पांच, दो नहीं, ये काउंट नहीं होगा। इतने चक्कर खाए तुम्हारा मासलिक संतुलन लगता है भूल गया है। हेॾां वियो ॾिस। तो बहरहाल भाई पहिरीं दिन चईनी जे साईं तव्हां रेडी आहियो, हाणे सम्झी विया नथा न? थोरो ये एक्सरसाइज ज़रूरी है। ठीक है भाई, हाणे हिकिड़े तरीक़े सां हिन दोस्त 6 बॉल विधा आहिनि त हिन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। ऐं नासा केमिकल्स वारनि जो गिफ्ट करण जो जल्दी सां। ऐं ही असांजो विनर आहे, ज़ोरदार ताड़ियूं आहिनि। ॿियनि सां गॾु यूनिक मोटरसाइकिल वारनि जा स्पेशल गिफ्ट। बहुत शुक्रिया भाई, बहुत शुक्रिया।